सब सीरियल ड्रामो तकरार तकरार ड्रामे जी दोस्तों अचण वारे जी धमाकेदार तव्हांखे नेक्स्ट एपिसोड जी कहानी ॿुधाईंदा आहियूं। छा सिजावल खान ऐं शेर अली जे विच में इहो झगड़ो जेको थियो आहे इहो वधी वेंदो या वरी शेर अली फ़िलहाल गिरफ़्तार थी थाणे वञी पुॼंदो ऐं उन खां पोइ मोटी अची सिजावल खान जो ढींगो ॾेरी कंदो। छा नवाब खान जेका चाल खेॾियो आहे इहा कामयाबु थी चुकी आहे? दोस्तों इन वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा, तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं शायदि ख़ुदि सो विलाग यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं नवाब खान वॾी शातिर चाल खेॾियो आहे जेका हाणे किस्त ईंदी इन में तव्हां ॾिसंदो। पहिरीं ॻाल्हि त मीर सां जेको वाइदो कयो आहे ठा जो भावल वारो उहो ॻाल्हियूं करे नवाब खान ॾांहुं निकिरी वेंदो सिजावल खान ऐं नवाब खान खां पोइ हलियो वेंदो सिधो शेर अली खे धमकियूं ॾेई हेॾां होॾो करे ऐं ॿई हिक ॿिए खे ख़ूब सारियूं धमकियूं ॾींदा ऐं शेर अली इहा ॻाल्हि कंदो मां थाणे मां वापसि अचां जेल मां निकिरी पोइ तो इंतज़ारु कजांइ तोसां मां कहिड़ी हालत करण वारो आहियां। लेकिन दोस्तों हिकिड़ो कमु ज़रूरु थींदो, सिजावल सम्झी वेंदो आहिस्ता आहिस्ता सॼो कमु नवाब खान जो आहे, शेर अली बेगुनाह हुआ। ऐं तव्हांखे इहो ॿुधायां त नवाब खान हिकिड़ो वाइदो पूरो ज़रूरु कंदो उहो ऐं मूसा ऐं दरिया खान अचण वारी किस्तनि में उहे ॿई छुटी वेंदा ऐं नवाब खान इहो वाइदो त पूरो कंदो लेकिन जेको ॿियो वाइदो कयो हुअईं नैना वारो उहो त न निभाई। फ़िलहाल सिजावल उन खे इहा ॻाल्हि घटि कंदो तूं हीअं कयो मूमल वारनि जे मथां कब्ज़ो कयो आहे जा तूं मतिलबु पारो विहायो आहे। हू सिर्फ़ु मूसारनि खे ॿाहिरि ॾिसणु चाहे थो। जीअं उहे निकिरंदा साम्हूं विहारे पोइ चवंदो तूं वाइदे ख़िलाफ़ी कई आहे। दोस्तों सब्सक्राइब चैनल खे ज़रूरु कंदा। ख़ुदा।